अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। शामिल कंदासीं हेडलाइन। शफ़ाफ़ चूंडुनि लाइ जेकॾहिं चूंडुनि में एस्टेब्लिशमेंट जो किरदार फ़ॉल आहे त पोइ भले असां केतिरी बि कानून साज़ी कयूं, चूंडूं तकरारी रहंदियूं। जेके बि सुधारा आणणा आहिनि उन्हनि लाइ तयार आहियूं। इलेक्शन कमीशन चूंड सुधारनि ते किरदार अदा करे त बहितर हूंदो। नून लीग हिकु सीट हाराई आहे त चाहे थी फ़ौज मुदाख़लत करे। नून लीग जो गैर ज़िम्मेवारानो मुतालबो आहे त पोलिंग बॉक्स फ़ौज हवाले कया वञनि। इन सां चूंडूं ऐं फ़ौज बि तकरारी थींदी आहे। पर जेकॾहिं नून लीग वटि पक्का सबूत आहिनि त इलेक्शन कमीशन सां राब्तो करे एस्टेब्लिशमेंट खे चूंड अमल खां परे रखण सां फ़ाइदो थींदो। मौलाना फज़ल रहमान सां को बि राब्तो नाहे थियो। मलीर में ॻोठ ॾहाइण वारी कार्रवाई खे रोकियो आहे। सुप्रीम कोर्ट में पयल बहरिया टाउन जो पैसो मलीर ते ख़र्च थींदो। बेनज़ीर मज़दूर कार्ड ज़रिए पहिरें मरहले में 6 लाख मज़दूरनि खे फ़ाइदो पहुचंदो। बेनज़ीर मज़दूर कार्ड तहत हर मज़दूर हाणे पाण रजिस्टर्ड थींदो। वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन एक्ट 2017 में 49 तब्दीलियूं आणण जो फ़ैसिलो कंदे हिकु भेरो ॿीहर ओपोज़िशन खे चूंड सुधारनि जी ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। सुचमा वारे वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त मुल्क में शफ़ाफ़ ऐं आज़ाद चूंडुनि लाइ वज़ीर आज़म चूंड सुधारनि आणण जो फ़ैसिलो कयो आहे। चूंडुनि खां पोइ झेड़ा थींदा रहंदा आहिनि त असांखे नतीजा क़बूल आहिनि। वज़ीर आज़म अहिड़ो चूंड निज़ाम चाहे थो जंहिं ते केर बि आङुर खणी न सघे। PTI सेनेट चूंडुनि में ओपन वोट जी ॻाल्हि कई पर मुख़ालिफ़ धुर फिरी वई। चूंड सुधारा न आंदा विया त हर इलेक्शन में हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻंदा रहंदा। बाबर ऐवान चयो आहे त मुल्क इमारतुनि सां न पर इदारनि ऐं अवाम सां ठहंदो आहे। 2013 जी चूंडुनि में सियासी धांधली जो तूफ़ान बर्पा थियो। सियासी जमायतुनि में जमहूरियत लाइ 2 रिफॉर्म तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। कंहिं बि सियासी जमायत लाइ घटि में घटि 10,000 मेंबर्स जो हुजणु लाज़मी हूंदो। जॾहिं हिकु चूंडियल वज़ीर आज़म अवाम में निकिरंदो आहे त शहर में कर्फ्यू नाहे लॻंदो। जॾहिं कंहिं अवाम जी ख़िदमत कई हुजे या कमु त उहो अवाम खां मोहबतूं वठंदो आहे। अवाम खां लिकी जाइनि ऐं दुकाननि ते फ़ोटू नाहे कढाईंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो वज़ीर आज़म इमरान ख़ान जे बाज़ार जे दौरे ते रद्द अमल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त सॼे सूबे में 5.4 केसिस आहिनि। सिंध में सिहतयाबी जी शरह 93% आहे। मौत जी शरह 1.6% आहे। कराची में 10.42%। हैदराबाद में 14.52% केस आया। वॾे वज़ीर पारां ओभर कराची ऐं हैदराबाद में वधीक सख़्त क़दम खणण जी हिदायत कंदे चयो आहे त SOPs जी भनकड़ी थी रही आहे। वज़ीर शहर जो दौरो कनि, उन सां SOPs ते अमल करण में मदद मिलंदी। हैदराबाद में कोरोना वायरस जा केस वधण सबब 7 UCs जे 19 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू। लॉकडाउन सुभाणे सुबुह 9 वॻे खां 12 वॻे ताईं जारी रहंदो। ॼाणायल इलाइक़नि में मेडिकल स्टोर ऐं मोरो भरिसां खुराई थाणे जी हद मां नौजवान जो गोली लॻल लाश ठाहियो। लाश जी सुञाणप ज़मीर लिगारी तौर थी।